नाज़रीन, सामूंडी तूफ़ान टरी वञण खां पोइ घरनि खां कैंपुनि ऐं ॿियनि शहरनि में वेठल ठटे जी सामूंडी पट्टी जा मारूअड़ा पंहिंजे घरनि ॾांहुं वञण जे लाइ बेचैन आहिनि। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मुकमल जाइज़ो वठण बाद माण्हुनि खे पंहिंजे माॻनि ॾांहुं रवानो कयो वेंदो। उन हवाले सां केटी बंदर मां वीडियो लिंक ते मौजूदु आहे रशीद जाखरो। जी रशीद। जीअं जीअं सामूंडी तूफ़ान जो ख़तरो टरी रहियो आहे तीअं तीअं घरनि खां कैंपनि ऐं रिश्तेदारनि ॾांहुं वेठल माण्हू पंहिंजे घरनि ॾांहुं अचण लाइ आता आहिनि। ज़िले इंतिज़ामिया मूजिबि त असां हिन वक़्त ताईं 23,000 माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे, जेके पंहिंजे मुख़्तलिफ़ रिश्तेदारनि ॻोठनि ॾांहुं रवाना कया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि ॾांहुं रवाना कया विया आहिनि, जॾहिं त 5,000 जे लॻभॻि माण्हुनि खे सरकारी कैंपनि में रखियो वियो आहे। ऐं जीअं त सामूंडी तूफ़ान जेको आहे उहो त टरी वियो आहे, पर हिन वापसी जे हवाले सां जॾहिं असां PPMP अली हसन ज़रदारी जे तर्जुमान तोड़े डिप्टी कमिश्नर ठटे सां जॾहिं राब्तो कयो त उन्हनि जो इहो चवणु हो त सॼी सूरत जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। आया जेसिताईं सूरत मुतमिन थींदड़ नज़र नथी अचे तेसिताईं माण्हुनि खे कैंपनि में रहाईंदासीं। जॾहिं त उन्हनि इहो ॿुधायो आहे त हुननि जे जेके माण्हू मुतासिर थी ॿिए पासे रेस्क्यू थिया आहिनि, उन्हनि जे ॻोठनि जी घरनि जी सूरत खे ॾिसी उनजी सरज़मीन जो जाइज़ो वठण खां पोइ उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे माॻनि ॾांहुं रवानो कयो वेंदो। उन वक़्त खे बि हिकु हफ़्तो लॻी सघे थो त माण्हू हिकु हफ़्ते ताईं माण्हू कैंपनि में रहंदा ऐं कंहिं रिश्तेदारनि ॾांहुं रहंदा। जीअं मुकमल जाइज़े वठण खां पोइ उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं पंहिंजे माॻनि ॾांहुं मोकिलियो वेंदो। ॿुधायो वञे पियो त जेके बि मुतासिर जिन खे बि सरकारी सतह ते ट्रांसपोर्ट ॾिनियूं वियूं हुयूं त वापसी उन्हनि खे वापसि बि उन्हनि जे माॻनि ते पहुचाइण लाइ ट्रांसपोर्ट जो बंदोबस्तु कयो वेंदो। जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में रहियल आहिनि, जंहिंमें मकली, ठटो, गारो, ॻाढ़ो, गुलशन अदीद, इब्राहिम हैदरी, तोड़े गोलारची, हैदराबाद ताईं माण्हू पंहिंजे रिश्तेदारनि ॾांहुं विया आहिनि। उन्हनि खे बि वापसि सरकारी तौर ते जेकी ट्रांसपोर्ट ॾिनी वेंदी उन्हनि खे पंहिंजे माॻनि ते पुॼायो वेंदो। ऐं जेके बि माहिगीर मुसलसल बेरोज़गार रहिया आहिनि त उन्हनि खे माॻनि ते पहुचाइण खां पोइ उन्हनि खे उन्हनि जे घरनि जी सूरत बि ॾिठी वेंदी ऐं उन्हनि खे राशन पिणु ॾिनो वेंदो त जीअं हो जेके चंद ॾींहं बेरोज़गारी में गुज़ारीनि था त उहे पंहिंजे बचनि जो गुज़र करे सघनि। पर माण्हू हिन वक़्तु तमामु घणा बेचैन आहिनि पंहिंजे घरनि ॾांहुं वञण लाइ। जी।